डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। डेरा लाल साईं। जय झूलेलाल। झूलेलाल चालीहे उत्सव जी मची धूम। श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चक्कर भाटा में श्री झूलेलाल चालीहो उत्सव 16 दिसंबर खां आरंभ थियो आहे। हिन जो समापन 24 जनवरी जो थींदो। प्रतिदिन सुबुह 9 वॻे आरती, 10 वॻे श्री झूलेलाल जन जो पाठ, अरदास ऐं पलव पायो वेंदो आहे। शाम 7 वॻे आरती, राति 10 खां 12 वॻे ताईं श्री झूलेलाल धुनी, भक्ति भजन, आरती, अरदास, पलव पायो वेंदो आहे। प्रसाद वितरण कयो वेंदो आहे। 25 दिसंबर जो श्री झूलेलाल चालीहे उत्सव जो 10हों ॾींहुं हुयो, जंहिंमें डॉक्टर रमेश कलवानी, नानक पंजवानी जी फैमिली द्वारा श्री झूलेलाल धुनीअ जो आयोजन कयो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भॻवान झूलेलाल ऐं बाबा गुरमुखदास जी फोटो ते माला पाराए करे दीप प्रज्वलन करे कई वई। तंहिंखां पोइ सपना कलवानी ऐं चित्रा पंजवानी द्वारा भॻवान झूलेलाल जन जा भक्ति भरियल भॼन ॻाया विया। डॉक्टर रमेश कलवानी द्वारा हिकु कहानी सुनाई वई। कहानीअ जो शीर्षक हुयो, हर वक़्तु भॻवान झूलेलाल असां सां गॾु आहे। इंसानी रिश्ता ईंदा आहिनि, जीवन में पंहिंजो रोल अदा कंदा आहिनि ऐं हली वेंदा आहिनि। हिकु बस जेका रायपुर मां हली करे श्री झूलेलाल मंदिर लाइ निकिरी हुई चालीहे उत्सव में शामिल थियण लाइ, त बस में कंडक्टर खे हिकु पर्स मिलियो। हुन में 500 जो नोट ऐं भॻवान झूलेलाल जी जो फ़ोटो हुयो। कंडक्टर पुछियो त इहो पर्स कंहिंजो आहे, त हिकु 80 साल जे बुज़ुर्ग चयो त इहो मुंहिंजो आहे। कंडक्टर चयो त छा सबूत आहे, त हुन माण्हूअ रोई करे पंहिंजी आप बीती कहानी ॿुधाई त 10 सालनि जी उमिरि में मूंखे इहो पर्स मुंहिंजे पिताजी गिफ्ट कयो हुयो। इन में भॻवान झूलेलाल जो फ़ोटो हुयो। मां महसूसु कयो त मुंहिंजे लाइ मुंहिंजा माउ पीउ ई सभु कुझु हुया, उहे ई मुंहिंजा भॻवान आहिनि। त मां भॻवान झूलेलाल जन जी फ़ोटो जे मथां पंहिंजे माउ ऐं पीउ जो फ़ोटो रखी छॾियो। कुझु सालनि खां पोइ जॾहिं मां वॾो थियुसि त 20 साले जो थी वियुसि, तॾहिं मां हिकु हीरो ठही वियुमि। मां हिकु चश्मे सां गॾु फ़ोटो खिचवाई, जंहिंमें मां अक्षय कुमार जीअं लॻां पियो। उहो फ़ोटो मां पंहिंजे माउ ऐं पीउ जी फ़ोटो जे मथां रखी छॾियो। समय बीतंदो वियो, मुंहिंजी शादी थी। मां पंहिंजी ऐं पंहिंजी वाइफ जो फ़ोटो पंहिंजी फ़ोटो जे मथां रखियो। सभिनी खां मथे मुंहिंजो ऐं मुंहिंजी पत्नीअ जो फ़ोटो हुयो। उनखां पोइ ते मुंहिंजो हीरो वारो फ़ोटो हुयो। उनखां पोइ ते मुंहिंजे माउ पीउ जो फ़ोटो हुयो ऐं सभिनी खां आख़िरी में भॻवान झूलेलाल जन जो फ़ोटो हुयो। 2 सालनि खां पोइ मूंखे ख़ूबसूरत पुटु थियो, जंहिंजो नालो गोविंद हुयो। हुनजो सुठो फ़ोटो खिचाए करे मां हुन पर्स में रखां त जॻहि न हुई, त हिकु फ़ोटो मूंखे निकालणी हुई। त मां सोचियो भॻवान झूलेलाल जन जी फ़ोटो कढां थो, पर इहा सोचे करे न कढियुसि कि इहो फ़ोटो मुंहिंजे पिताजीअ गिफ्ट ॾिनो आहे। त पोइ मां पंहिंजे माता ऐं पिता जी फ़ोटो हटाए छॾी ऐं पंहिंजे बेटे जो फ़ोटो सामने लॻाए छॾियो। 6 महीननि खां पोइ मुंहिंजी माउ ऐं पिताजीअ जो स्वर्गवास थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी पत्नीअ खे बि कैंसर थी वियो, उनजो बि स्वर्गवास थी वियो। मां पंहिंजो ऐं पत्नीअ जो फ़ोटो पर्स मां कढी छॾियो। उनखां पोइ साम्हूं पुट जो फ़ोटो हुयो ऐं पोइ ते भॻवान झूलेलाल जो फ़ोटो रहिजी वियो। पुटु बि वॾो थियो ऐं हिकु ॾींहुं चवणु लॻो त पिताजी, विदेश में सुठी नौकरी मिले थी, मां उते थो वञा ऐं जल्दी तव्हांखे बि उते सॾु करे वठंदुसि। पर बेटो विदेश पहुची वियो। 1 साल खां पोइ सेटल थी वियो। हिकु सुठी छोकिरी ॾिसी शादी करे वरितईं। बेटे पंहिंजो घर विदेश में बसाए वरितो। हिकु बार मां सीढ़ियुनि सां किरियुसि त पुट खे फ़ोन लॻायो त बेटा मां सीढ़ियुनि तां किरी पियो आहियां, तूं जल्दी 1 माह जी छुटी वठी करे हिते अचु। त बेटे चयो त पिताजी हिते छुटी न मिलंदी आहे, अगरि अॼु मां ईंदुसि त मुंहिंजी नौकरी छुटिजी वेंदी ऐं वॾी मुश्किल सां मां हिते सेटल थियो आहियां। तव्हां कहिड़े रिश्तेदार खे सॾु करे वठो ऐं पाण सां गॾु 1 माह लाइ रखी वठो, मां न अची सघंदुसि ऐं न ई मां तव्हांखे हिते रखी थो सघां। यहाँ जी माना हितां जी आओ भगत ऐं आबो हवा तव्हांखे रास न ईंदी। गुस्से में मां बेटे जो फ़ोटो बि पर्स मां कढी करे फेंके छॾियो ऐं हाणे हिन पर्स में सिर्फ़ु हिकु ई फ़ोटो रहिजी वियो आहे, भॻवान झूलेलाल जो फ़ोटो। अॼु मुंहिंजी उमिरि 80 साल थी वई आहे। पुराणियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि त सभु साथ छॾे करे हलिया विया, बसि भॻवान झूलेलाल न विया। पर्स में बि सिर्फ़ु उन्हनि जो ई फ़ोटो रहिजी वियो। सभु ईंदा विया, वेंदा विया, पंहिंजो रोल निभाए वधंदा विया, पर भॻवान झूलेलाल न विया। उहे हमेशह मूंसां गॾु रहिया ऐं मां उन्हनि खे न ॾिसी सघियुसि, न सम्झी सघियुसि। अॼु मूंखे यादि आयो त मुंहिंजे पिता जन भॻवान झूलेलाल जी फ़ोटो छो ॾिनी हुयनि। हिन कहाणीअ जो अर्थ आहे त असां ज़िंदगीअ में उन्हनि चीज़नि खे पुठियां भॼंदा आहियूं जेके असांजियूं न आहिनि, ऐं जेके असांजियूं आहिनि असां उन्हनि खे न ॾिसी सघंदा आहियूं। भॻवान हमेशह असां सां गॾु आहिनि, लेकिन असां उन्हनि खे न सम्झी सघंदा आहियूं, छो त असां मोह माया में अंधा थी वेंदा आहियूं, भॻवान खे भुलिजी वेंदा आहियूं। इन लाइ कॾहिं बि भॻवान खे, ईश्वर खे न भुलियो। सुख हुजे दुख हुजे, सभिनी खां पहले प्रभुअ जो नाम जपो, प्रभुअ खे यादि कयो, उहे ई सभिनी जा ॿेड़ा पार लॻाईंदा।
हिन खां पोइ नानक पंजवानीअ हिकु गीत ॻायो, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, बस हर बार मैं यह करार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ। त डॉक्टर अभिषेक कलवानीअ ॿारनि खे कहिड़ो आहार ॾिजे, कीअं पालन पोषण कजे, हिन जे बारे में भक्तजननि खे ॿुधायो। पूज्य सिंधी पंचायत चक्करभाटा जा अध्यक्ष प्रकाश जयसवानी इन्हनि बि ज्ञानवर्धक ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं हिकु लघु कहानी सुनायनि त कहानी हिकु जंगल में हिकु शिकारी शिकार करणु वेंदो आहे। उहो पंहिंजे तीर में ज़हर लॻाए करे नोक में ज़हर लॻाईंदो आहे ऐं तीर खे हिरण खे मारण लाइ छॾींदो आहे, पर हिरण बची निकिरंदो आहे ऐं उहो तीर वञी करे हिकु वॾे वण खे पेड़ खे लॻंदो आहे। हुन पेड़ जे हिकु डालीअ में हिकु तोते पंहिंजो घरु बसाए रखियो हुयो। जीअं जीअं हुन ज़हर जो असरु पवंदो आहे उअं उअं पेड़ सुखंदो वेंदो आहे ऐं पेड़ सां गॾु उहो तोतो बि बीमार पवणु लॻंदो आहे। इहा ॻाल्हि पूरे जग में फैलिजी वेंदी आहे, यहाँ तक कि स्वर्ग में बि पहुची वेंदी आहे। ऐं जीअं ई इहा ॻाल्हि इंद्र खे पतो पवंदी आहे, इंद्र तुरंत पृथ्वीअ ते ईंदा आहिनि ऐं हुन वण वटि वेंदा आहिनि ऐं तोते खे चवंदा आहिनि, तूं हिन पेड़ ते छो वेठो आहीं, इहो पेड़ त मरण वारो आहे। जंगल में ॿिया बि वॾा वॾा हरा भरा पेड़ आहिनि, ज़्यादा कहिड़े ॿिए पेड़ ते घोंसलो ठाहे ऐं उते वञी करे रहो, फल वग़ैरह खा। त तोते चयो त इंद्रदेव, हिन पेड़ मूंखे ॾुख में सुख में हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो आहे। आंधी हुजे, तूफ़ान हुजे, बारिश हुजे, ठंड हुजे, गर्मी हुजे, सभिनी में मुंहिंजो साथ ॾिनो आहे। ऐं अॼु अगरि इहो पेड़ मरे अथो त मां हिन खे छॾे करे कीअं हली वञा। इंद्रदेव खे तोते जी ॻाल्हि सम्झ में अची वई ऐं चयो त तोता, मां तोखां प्रसन्न आहियां, तूं घुर, तोखे छा वरदान खपे। त हुन तोते चयो त इंद्रदेव, मूंखे कोई वरदान न खपे, अगरि तव्हां मूंखां ख़ुशि आहियो त अमृत जी वर्षा कयो ताकी इहो पेड़ वरी सां हरो भरो थी वञे। ऐं अमृत जी वर्षा कंदा आहिनि इंद्र देवता ऐं पेड़ फिर सां हरो भरो थी वेंदो आहे ऐं तोतो बि वरी सां ख़ुशि थी वेंदो आहे। त हिन कहाणीअ मां असांखे इहा शिक्षा मिलंदी आहे त कॾहिं बि कंहिंखे बि बीच राह में मझधार में छॾे न वञणु घुरिजे, हमेशह पंहिंजे प्रभु ऐं पंहिंजे गुरू जे नाले जो सिमरन करणु घुरिजे। कार्यक्रम जे आख़िर में शोभराज जसूजा ऐं रवि द्वारा भक्ति भरियल भॼन ऐं सिंधी गीत ॻाया विया, जंहिंखे ॿुधी करे भक्तजननि झुमिर पाती। अंत में आरती कई वई, अरदास कई वई, विश्व कल्याण लाइ पलव पायो वियो, प्रसाद वितरण कयो वियो। हिन अवसर ते पूज्य सिंधी पंचायत रामा वैली जा अध्यक्ष रामचंद्र प्रेमानी ऐं पंहिंजे सदस्यनि सां गॾु संत साईं लालदास जन जी गुलनि जो माला पाराए करे स्वागत कयो। साईं जन बि फ़क़्र पाराए करे अध्यक्ष जो सम्मान कयो। कलवानी फैमिली, पंजवानी फैमिली द्वारा श्री संत साईं लालदास जन जो शाल ऐं श्रीफल सां स्वागत कयो वियो। साईं जन बि ॿिन्हिनि फैमिलियुनि जो सम्मान कयो। राजेश कलवानी द्वारा पत्रकार एवं फोटोग्राफर विजय दुसेजा जो फ़ख़्र पाराए करे सम्मान कयो वियो। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में बाबा गुरमुखदास सेवा समिति, झूलेलाल महिला सखी समिति, पूज्य सिंधी पंचायत चक्करभाटा जे सभिनीनि सदस्यनि जो सहयोग रहियो। जय झूलेलाल। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ